नाज़रीन, कहर जी गर्मी में केतिराई अहिड़ा माण्हू आहिनि जेके घरनि में वेही गर्मी खां बचण बदिरां रोडनि रस्तनि ते निकिरी अचनि था। उहे केरु आहिनि? रिपोर्ट करे रहियो आहे इरफान बघियो। NDA में ऐं PDA में जहिड़ा ॿिया सरकारी इदारा तोड़े तिबी माहिर मोबाइल तोड़े ॿियनि वसीलनि सां माण्हुनि खे पिया सलाहूं ॾींदा आहिनि त सख़्तु गर्मीअ में घर खां ॿाहिरि न निकिरो। हुननि मुफ़्त जो मशवरो त ॾेई छॾियो, पर हिननि पोरियतनि खे को ॿुधाईंदो त हू सख़्तु काढ़े में बि घर खां ॿाहिरि न निकिता त संदनि घर जो गाॾो कीअं हलंदो। तंहिं टाक मंझंदि हैदराबाद जो गर्मी पद 47 सेंटीग्रेड हो। आइसक्रीम खपाईंदड़ मोहम्मद आरिफ़ उन लिंग साड़ींदड़ उस में बचनि जी रोज़ी ॻोल्हींदो रहियो। खेसि बचनि जे पेट जी परवाह तिबी माहिरनि जा सभु मशवरा विसारे छॾिया। सुबुह जो 10 बजे निकिरंदा आहियूं, राति जो 12, 1, 2 बि थी वेंदा आहिनि। महिनत बचनि जे लाइ महिनत त करिणो आहे न। परेशान त थींदा आहियूं गर्मी में, गर्मी तेज़ आहे। आराम कयूं त मानी किथां मिलंदो। उस त लॻी आहे, बीमार बि थिया आहियूं 2-3 चकर, पोइ पेट जे करे करिणो पवंदो आहे न। हाणे छुटी कंदासीं त असांखे केरु ॾींदो। सॼे हैदराबाद में 15-20 किलोमीटर घुमंदा आहियूं। टीन दॿे जे हिन गाॾे सां गॾु सख़्तु गर्मीअ में ज़िंदगी बि गहल बि आहे। उन्हनि पोरियतनि जी जेके बचनि जे पेट गुज़र लाइ रोडनि रस्तनि ते अड़ांगा पंध पिया कंदा आहिनि। छा करियो, बचनि लाइ गुज़ार करिणो आहे। शाम जो 200-300 मिलनि ढोड़ियो कार में उस में रोज़ी त करणी आहिनि। ॿियो त ग़रीब माण्हू आहे, ॿियो त असांजो कारोबार को बि न आहे। छांवरो न छा सॼो ॾींहुं हली थो उस में, परेशान कोन थो थिए? परेशान केरु कोन्हे, हर को परेशान थिए थो, गर्मी में कोन थो थिए। छो घर में वेही रहो न, छो तो उस में निकिरे? घर में वेही रहा तूं खाराईंदे या। हमरा जी ॻाल्हि त खणी तल्ख़ हुई, पर ॻाल्हि सची हुई। वाक़ई केरु कंहिंखे नथो खाराए, रोज़ी रब ॾींदो आहे ऐं उहा बाज़ारी ज़ाती मोतबार गर्मीअ में हिननि पोरियतनि जी हिफ़ाज़त कंदी आहे। हिन ट्रैफ़िक पुलिस एहलकार जा वॾा साहब त थधनि कमरनि मां आर्डर जारी कंदा वतंदा आहिनि ऐं जे ट्रैफ़िक जाम थिए त सॼो ॾींहुं उस में बीहंदड़ हिननि एहलकारनि खे दाबा ॾींदा आहिनि। कॾहिं उहे साहब बि अची उस जो मज़ो वठी ॾिसनि त खेनि शायदि अहसासु थिए त गर्मीअ में ड्यूटी करणु केतिरो कठिन आहे। सुबह से जो लेके 8 से लेके मेरी है 3 बजे तक ड्यूटी, तो इतनी गर्मी होती है, शदीद गर्मी होती है, लेकिन फिर भी हम जो है ना गर्मी में अपने ट्रैफिक को रवां दवां रखते हैं। और ये 2-4 दिन है, इंशाल्लाह फिर मौसम सेट हो जाएगा। ही वण पोखींदड़ जीअरा आहिनि अलाए न, पर हाणे दुआऊं पिया खटीनि, ख़ासि तौरु उन्हनि पोरियतनि जूं जेके सख़्तु गर्मीअ में हिननि प्यारनि वणनि हेठां थधे छांवरे जो आसेस वठंदा आहिनि। वण इहा शइ अथव। इलाही फ़ाइदो आहे, सुकून सां माण्हू छांव में वेहे थो। जेका लॻाइनि अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे। गर्मी की शिद्दत बहुत ज़्यादा है, उससे बचने के लिए दरख्तों के नीचे बैठे हुए। दरख्त जो है ना वो अल्लाह की नेमत है। मैं तो आवाम को यही कहूँगा कि हर आदमी अपने हिस्से में अपनी ज़िंदगी में कम से कम 2 दरख्त लगाए। मोतमार गर्मीअ सां मुहाड़ो अटकाईंदड़ ही पोरियत कंहिं आॾो हथ टंगण बदिरां जान जोखम में विझी बचनि लाइ रोज़ी ॻोल्हण खे तरजीह ॾियनि था। ही न सर्दी ॾिसनि, न गर्मी, न तूफ़ान, न ॿी का आफ़त। हक़ेलाल जी रोज़ी ॻोल्हींदड़ हिननि पोरियतनि खे 100 सलाम। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।